तुझो ॿियो नालो मच्चू आहे। मच्चू ऐं मच्चू खे माफ़ न कंदो, न कंदो। हाणे अचे सब सुकल छेड़ा भई हानी त कावड़ खत्म थई न। हिनन सुकल छेड़न के इए बाह लगंदी जण पेट्रोल के बाह लगी। खैरा देसर दे खैर हुजे, हाने मानी इते ही खाए जाए, मुझे घर अचण जी जरूरत काने। हा हा हिनखे तां पंहिंजे हथड़न सां मानी पचाए ॾींदस। ही मानी हाणे इते ही खाईंदो। बुधे पई न दी जन्नत छा चयो। हाणे घणो गोड़ ता छॾ निकण जी कर। ये धोती दे टुकड़ कोते के भी कान उहा वरी तोखे खाराईंदी। छो ना हिनखे मानी खाराईंदस। तू वे चिपड़ इनजी न बुध। वे वे तू वे। एडो दिल सां सलाह करी थी ऐं मां न वेहा। हाणे तू इते ही वेठो रहो ता वञा त मौलवीअ खे थी मोकलिया। हा हा वञ 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 मल्हाए तो वञ। ठहियो हाणे ठहियो उछला ॾेई थी ॻाल्हाए। हाणे त जन्नत तू ॾिठल ई नाहे। चङो यादि रखजांइ। ऐं हा जल्दी वञी मौलवीअ खे मोकिल त किथे माई फिरी न वञे। इहो छा चई? जेको तो चयो। मूंखे छॾ तू पंहिंजी ॻाल्हि कर। तो हिनखे छा चयो? मूं किथे अदीअ चयो। उन धोती छा चयो? हां अदीअ चयो त तू हिते वे मां वञी मौलवीअ खे थी वठी चा। ऐं तो चयोस त वञ वञ। ऐं मूं चयो त अदी थोड़ो जल्दी वञी मोकिलीस। उठ मां चाहे थी उठ। तके वेहण जे लाइ मूं दिल सां न चयो। उथी निकल। हजार गालू इन दिल जो छा बुधाया, इन दिल जो छा बुधाया, बोले मायार गालू रे चारी तनाहिन आहिन हजार गालू इन दिल जो छा बुधाया। हाँ सोडा काॾे निकिरी वियो आहीं? हिते ही घुमी वठ सोडा घुमी वठ। अॼु तोखे हिसाब किताब ॾियणो आहे। हिसाब किताब?
छाजो बाबा साईं? बस सोटा बस या न्याज निवड़ त पंहिंजी पाण वटि रख। आखिर ॻाल्हि छा आहे बाबा साईं? मूंखे बि त ख़बर पए न। कुछ इंतजार कर सोटा। हाँ महमूद बेहाल वरा साईं मूंखे पहुचण में देर थी वई। मूंखां अॻु में कंहिं बोरचीअ खे मारे छॾियो। छा? जी साईं, मां बोरचीअ जो लाश ॾिसियो अचां पियो। ही छा थियो? हिक बेगुनाह जी जिंदगी खसजी वई। बाबा साईं इहो ॿुधी ॾाढो दुख थियो। ही छा पियो थिए? ही छा पियो थिए महमूद? छा पियो थिए? मां जेतिरी कोशिश कयां थो त हीअ रत जी रांदि ख़तम थिए, ओतिरो हीअ रत जी रांदि वञे थी फैलजंदी। बाबा साईं बोरची कुछ कयो आहे छा? थोड़ा खान मां त सम्झां थो तव्हां एतिरा अणॼाण न आहियो जेॾो पाण खे सम्झो था। बाबा साईं मूंखे ख़बर नथी पए त तव्हांजा वहम आख़िर एतिरा छो वधी विया आहिनि। सोडा खान मुजरिम भली केतिरो बि चालाक छो न हुजे, पर हिक ॾींहुं उहो अहिड़ो त फासंदो जो हुनजो तमाशो पूरी दुनिया ॾिसंदी। पर बाबा साईं तव्हां इहो मूंखे छो था ॿुधायो? मां त बोरची जो कातिल आहियां न। केर कंहिंजो कातिल आहे ऐं केर कंहिंजो कातिल न आहे, इहा ख़बर जल्द पइजी वेंदी। सिर्फ़ हिकु चकर सोराब खे होश अची वञे। इहो बि तॾहिं जॾहिं सोराब खे होश अचे न। तमाम जल्द सोराब जो हशर बि अहिड़ो ई थियणो आहे, कंहिंखे ख़बर ई न पवंदी। ऐं सोराब वीचारो बि रब जी राह में रवानो थी वेंदो। रवानो महमूद तूं हींअर जो हींअर शहर निकिरी वञ ऐं हा सिधो अस्पताल वञ, छो त सोराब जी ज़िंदगीअ खे बि ख़तरो आहे। तुंहिंजी ज़िमेदारी आहे सोराब जे मथां पहरो ॾियण जी। ऐं हा जे सोराब जे ज़िंदगीअ खे कुझु थियो त मां तोखे कंहिं बि माफ़ न कंदुसि, कंहिं बि। बेफिक्र रहो वॾा साईं, बेफिक्र रहो। सोराब तरफ़ मेरियूं अखियूं खणण वारियूं मां ॿई अखियूं कढे छॾींदुसि, ॿई। सोराब खे बचाइण खां पहिरियां पंहिंजे सिर जो ख़ैर घुर महमूद, पंहिंजे सिर जो ख़ैर। मुंहिंजे हथ में हाणे अहिड़ा खेॾाड़ी अची विया आहिनि जो हाणे मां पूरे मुल्क खे बाहि ॾेई छॾींदुसि, बाहि। मां चवां थी पई निकुर घर मां, तते पहिरें निकुरो। घर खां ॿाहिरि निकिरा, आखिर कहिड़े रोज़ जी सेवा पई ॾींदी? कंहिंजे लाइ ॿाहिरि वटे थोरो चोटींदो, घर बि उनजे में वञी रहो। बस आदी ॻाल्हि बि एतिरी न, उन ते एॾी कावड़ रुगो मानीअ गिरह हुजे त तो लाइ बि ॿारण करे जा। अदा पहिरियों तो ओॾे वञो, जंहिंजे लाइ ॿारण करे आयो आहे न उतां वञी मानी खाई अचो। हा जॾहिं न हिते घर जे लाइ ॿारण आंदी त पोइ चुल्हो ॿारे तोखे मां मानी पचाए खाराईंदसि। आदी तुंहिंजो भाउ आहियां, भाउ कुझु त अहसास करे। अदा जेकॾहिं न भाउ आहे ऐं एॾी हाम थो हणे भाउ आहे भाउ त पोइ पंहिंजे भेण जो भलो सोचे। हा जेकर हिकिड़े बाचके ॿारण सां तुंहिंजो भलो थिए हा त मां अॻु में ई तोखे आणे ॾियां हा। मुंहिंजो भलो थिए न थिए तूं इहा गणती न कर, पर इहो यादि रखो त तोखे मानी कान मिलंदई जेसीं ताईं घर में ॿारण न आणींदे। पेट में गिरह हूंदो त कम बि करे सघंदुसि न। पहिरां जे सिर ॾे ख़ैर हुजे, भली बुख वगे बेहोश बि थी वञ न अदा, पर तोखे गिरह हिकिड़ो खाइण जे लाइ न मिलंदई। हा यादि रखो, जेसीं ताईं ॿारण घर में न आणींदे कोन मिलंदई मानी, कोन मिलंदई। तोखे बि मुंहिंजे ज़िद जी ख़बर आहे, ख़बर अथई मुंहिंजे ज़िद जी। ख़बर आहे दी ख़बर आहे, तूं पंहिंजे ज़िद जे करे ज़हर जो प्यालो पी वई आहे, मूंखे किथे थी बख़्श करी। वञा थो ॿारण लाइ, वञा थो। मुंहिंजे लाइ एॾी जो बाहि भरियल आहे त पोइ घर जे ॿारण लाइ कीअं बंदोबस्तु कंदुसि? घर जे लाइ बंदोबस्तु कंदो, वॾो घर एतिरो आहे। अदा जहिड़ी घर जी गण हुजई हा न त पंहिंजो घर छॾे हिते न अचे पए हा। घर जी अथसि गणती, मर्द माण्हू आहे। अरे अमा हज़ार माण्हू जो तां थी पई चूचा भागा कंदी, घर जी सूरत कंदी। पर ॻाल्हि त अहिड़ी कंदा मुड़ुस में कयो पूरियूं वीहां न थींदियूं आहिनि, वीहां खां पूरियूं कयो पिया। ॿुॾण जी जाइ आहे, पर अंदरनि जे लाइ वते तो चूचा मेड़ींदो। हाय हाय उठ जेॾो कद
सोडे कॾहिं खां वठी हितां जा चक्कर काटण शुरू कया आहिनि? जॾहिं खां दिलावर खान हुन जा रस्ता बंदि कया। सोडे जो कमु थी वियो? कम त थी वियुसि, पर असांजो हिसाब अञा असांखे नाहे मिलियो। बकाया करे ॾियण जो चई। अॼु ॾींदो। सोडे खे इस्तेमाल कंदा रहो, जेतिरो बि फासे फासाईंदा रहोसि। सोडे लाइ एतिरा त कम कयोसि जो वापसि निकिरण लाइ का वाट न मिलेसि। तॾहिं त मूं तव्हांखे चयो दिलावर खान जे घर जो माण्हू असां सां गॾु हूंदो त दिलावर खान खे कुहण में आसानी थींदी। नजीब, जंहिं ॾींहुं तूं दिलावर खान खे लेटायो, उहो ॾींहुं मूं लाइ वॾी ख़ुशी जो ॾींहुं हूंदो। वॾी ख़ुशी जो ॾींहुं। ॿियो ख़ुशीअ जो ॾींहुं तव्हांजी ज़िंदगीअ में तमामु जल्द ईंदो। और मूंखे ख़बर आहे बाबा साईं अॼु त नज़र ई न आयो। सम्झा थो त हाणे ॻोठ जे मथां फिरियो वेंदो हूंदो। जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे न खाना त स्टाफ वारनि होटलनि तां ज़रूर गुज़रंदो हूंदो। थी सघे थो। कोई छा सलाह अथव? हाँ, असांखे स्टाफ वारनि होटलनि ते वेही नजीब जो इंतज़ारु करणु खपे। सियाणो मल आहे पर ईंदो ॾाढो ॾुखियो वक़्तु। खाना जी देरि थी वई आहे, सम्झां थो त निकिरी वियो। शाम वापसी कंदो। अॼु तूं ऐं रमो हेठि वारे रस्ते ते बीहोसि ऐं मां वञी स्टाफ वारे होटलनि ते विहांसि थो। जीअं नज़र अचेव न त सिलो पूरो करे छॾियोसि। हा, जेकॾहिं हाणे असां थोरी बि ठर कईसीं न त दिलावर खान खे हमेशह लेटण लाइ देरि ई न कंदो। हाणे असांखे होशियारी करणी पवंदी। जेतिरो थी सघे न नजीब खे जल्द खां जल्द ख़तम करणो पवंदो, जीअं हमेशह लाइ असांजे मथे जो सूर इहो ख़तम थी वञे। ख़ैर हुजे मोहा वॾो कोनर जो हेॾी थी थई अञा बि हिते वेठो आहे। उथो त मथो उथी उथी। माई पंहिंजे घर में वेठो आहे, तुंहिंजो घर न आहे जो ईअं ॾाढे थी मूंखे। मां त हिते उथी बि थोरो उथो त हल पर उथ ओॾे थी कैरां जे सर ॾे ख़ैर हुजे। मूंखे इहा ख़बर आहे जेका तो हीअ महलात ठहराई आहे। माई ख़ुदा खे मञ मूं मथां इहो ट्रीको न कर। अजायो कंहिंखे बेज़ार न कबो आहे। मोहाई है पंहिंजा बेदीदा दोडा फोटारे मुंडे न निहार मुंडे। मां तो खंड ॼण वारी न है। हा, इहा त मूंखे बि ख़बर आहे। जेका माई पंहिंजे मुड़ुस खां न ॾिनी उहा वरी ॿिए मर्द खां कीअं ॾिजंदी? बस हाणे बस ये बात न हण। मिर्च खां मूंखे तूं एतिरो ॿुधाए त घर छॾे कॾहिं थो निकिरे? ही घर तुंहिंजो कोन आहे। रोज़ थी मथां अची बीहे त घर कॾहिं खाली कंदे कैरां जे सर ॾे ख़ैर हुजे। तव्हां जहिड़नि पलीतनि खे हिन ॻोठ में मां रहण कान ॾींदसि। हा असां दांदरिया पलीत आहियूं, बाक़ी तूं जेका नेक निमाज़ मां तोखे चङी तरह सुञाणिया। बस हाणे घणो ठाउको न थियो। हा माई ख़ुदा खे मञ, मां तो चवां निकुर मुंहिंजे घर मां। जेकॾहिं न मजू अची हुई त बंदूक खणी सॼे ॻोठ में डुकाईंदी। हा, अचण ॾे हिन पाण वारे चमड़े खे जे हीअं लत रखी चीरे न छॾियोमांसि न त मूंखे बि खैरां न सम्झजांइ। अचे तो मजू बंदूक। हा, बंदूक हथ अचे वयूं अथव। खान आहियो ठीकु आहे, वियो आहे दुकान ते वखर वठण। अचे ई थो पोइ खणी चीरजांइसि, ख़बर पवे। कैरां जे सर ॾे ख़ैर हुजे। जाई बि मां पुछां सां चङी तरह वेही, पर ॻाल्हि आहे त मूंखे कमु यादि पियो आहे। बाक़ी तूं न्यापो ॾेई छॾिजांसि। चएसि त जेकॾहिं हिन हफ़्ते जे अंदरि घर ख़ाली न कयव त पोइ खैरां थींदी, तव्हां थींदव। हा, मां हलां थी न्यापो ॾीजांसि। अचे मजू त चवांसि, ऐं ॻोठ में हिकिड़ी ड्रोकाड़ी पारायसि त ख़बर पवेसि कुझु।
अदा ओ अदा अदा ओ अदा अदा ओ अदा अदी चुपी सॾे किथे वेठो है? मां हिते ई पंहिंजे कमरे में हुयुसि। हाणे वे त तोखे कुछ ॻाल्हियूं समझाया। अदी तो तकड़ो कम आहे, रात समझाइजे। अदा वञ भली पर पंहिंजो ख्याल रख। दिलावर हिन वक्त होश में ना आहे। अदी तुम बेफिक्र रहो, मूंखे कुछ न थी। जेकरे छुट्टी वनिया तो पोइ नजीब ए एक गोली इन राकास जो सीनो चीरे न थी सके। ॿियो ॿुधाए सोडो आयो? अञा त न आहे पत। अचण मेरी देर छो कई? नजीब किथे फिरी त न वेंदो? असां सां धोखो त न कंदो? जेकॾहिं कयई त वेंदो काॾे, छो त मौत जो ॿियो नालो मज्जू आहे। मज्जू ऐं मज्जू कंहिंखे माफ़ नाहे कंदो, नाहे कंदो नजीब, नाहे कंदो। बाबा साईं चोरन जी लिखंदा काॾे पिया वञो? तुंहिंजो कम? न न मूं चयो त जेकॾहिं ज़रूरत हुजे मां बि तव्हां सां गॾिजी हलां। तुंहिंजी ज़रूरत न आहे। बाबा साईं वरी बि ज़रूरत पइजी सघे थी, गॾिया हलूं था पिया। हलो क्या थी? हल हल। बाबा साईं ऐसा था क्यों? बाबा साईं ऐसा था क्यों? गुलाम कादर मूंखे माण्हूअ जी रत खपे, रत। ऐं तूं मूंखे चयो त मां तुंहिंजे कम ईंदुसि। न बाबा खुदा खे मञो, इन कम लाइ को ॿियो कोतारियो। मां इहो कमु नथो करे सघां। मां अलाह तूं मुंहिंजे अलावा हिते बाबा। अॼु कॾहिं कान थी अचे न, आहे वॾी मुसीबत। जल्दी वञी मां ॿारनि पहुचाइजां। मां मुसीबत आहियां? न न अदी मां बस हाणे बस ख़बर आहे मूंखे। हलो अॻियां थी। ॻाल्हि त ॿुध, काॾे वठी थी वञीस? छो हाँ तो को लाऊं लॻियूं अथसि छा? एॾो हुज़ुम थी हलाए मुंहिंजे भाउ जे मथां। हा लहंदसि लाऊं। हाय सदको वञे। ॿुधाए छा कंदीअ? तूं कंदीअ बि छा? हिते रखीस न। खैरा जे सिर ॾे खैर हुजे। अदा मां चवां थी वातो न पट। हलो हलो मुंहिंजे अॻ में थी हलो। न अदी मां न हलंदुसि। जेकॾहिं हींअर नथो हले न त वरी मुंहिंजे घर में पेर न रखजांइ। हाय हाय ऐं ॻाल्हि त ॿुध, इहे दड़का बड़का न ॾीस। रहण लाइ हिन खे घणई जायूं आहिनि। अहिड़ो आसरो ॾी त पोइ वाह थी वञे वाह। चिभड़ तूं हिन जी न ॿुध। हलिया हलिया तूं अच अंदर हली वे। हलिया खैरा जे सिर ॾे खैर हुजे। भाई तो अलाए कहिड़ो जादू कयो अथसि जो असली मोचो त भेण जो चवण ई न वताई। इहो अंदर सिधो हलियो वियो। छो? चङो हाणे तूं हल, किस कसूर पढ़ वञ हितां हल। अदा जे वरी मुंहिंजे घर में पेर रखियो थी न
त हीअं टंगू भगल हूंदई। हा कोन रखंदुसि पेर, कोन रखंदुसि। जॾहिं हिकिड़ी रहण लाइ जॻह मिली आहे त पोइ तुंहिंजे घर केरु पेर रखंदो? तूं न मां सां घणो ॻाल्हाए, तूं न ॻाल्हाए। जेका तो कई आहे न उहा मुंहिंजे दिलि में आहे, ॿियो अलाह जे कागर में लिखियल आहे। हा तोसां निबड़ी खाईंदसि। बीहो रुगो बीहो, रखो अलाह ते। हा मां त अॻ में ई फारू पियो विझां त ही घर मूंखे रहण लाइ मिली वञे त मन जूं कचहरियूं पिया कयूं। उथ उथ, आऊं चवई थी उथी। धोखो, सरासर धोखो। तो छा समझो? हाँ तो मां तोखे हिन घर में रहण ॾींदसि? न न न, तमामु पंहिंजो ॿारनो पाण सां खणी ईंदुसि। खण पंहिंजा छेड़ा ऐं निकर हितां त धोड़ंदा मथे में विझई। समझे तो वारियस अची ठही जुड़ी अची वेही रहियो आहे। यार तो मां सच पच में हिन सां इश्क थी कयां, दी नथा मरन। हिन माईअ छा कयो? हाणे त हेॾां बि विसो होॾां बि विस। सवेल ई वञी भाऊ गुलाम कादर या जमाल जो पासो वठां, न त घिटीअ में राति गुज़री वेंदी। घणान अॻियां पैसा ऐं नए कम जो एडवांस। सोडा खान तो मौजू कराए छॾियूं, मौजू। एतिरा ॾींहं किथे है? हिते ई हुयुसि हिते, पर हिक ॿिए खे सुञाण में थोरी देरि थी वई। पहिरियां इहो ॿुधाए त नओं कमु कहिड़ो आहे? सोराब जो मौत। सोराब जो मौत? परेशान न थी, कमु आसान आहे। मौत जो ॿियो नालो मज्जू आहे, मज्जू। ऐं मज्जू करे परेशान नाहे थियो। सोराब जे सिर जी क़ीमत घणी लॻाई अथई? 2 लख। सोराब दिलावर खान जी सॼी बाह आहे। हिक मामूली नौकर जी क़ीमत 2 लख ऐं सोराब जी इहो सौदो क़ाबिल क़बूल न आहे। पोइ तव्हां ॿुधायो। 5 लख। 5 लख तमामु घणा। सोराब जो मौत तुंहिंजी ज़िंदगी आहे, इन करे क़ीमत वधीक न आहे। पोइ बि कुझु घटि कयो। 4 लख थींदा सोडा खान। जेकॾहिं क़बूल अथई त ठीकु आहे, न त पंहिंजो बयान वापसि खणी हलियो वञ। ठीकु आहे, क़बूल आहे। लख हिन में बयानु अथव। बाक़ी जंहिं ॾींहुं कमु कयव अची पंहिंजा पैसा खणी वञो। हिन वक़्तु किथे आहे? अस्पताल में मौत जे बिस्तरे ते लेटियल आहे। तव्हां वञी सिर्फ़ कफन उछलाए ईंदोसि, कफन। उनखे पहरेदारीअ लाइ को त हूंदो। अञा कल्ह दिलावर खान महमूद खे रवानो कयो आहे। जेकॾहिं महमूद उते आहे त सोराब खे ख़तमु करणु ॾाढो ॾुखियो थींदो। न एतिरो मुश्किल बि न आहे जेतिरो तव्हां हिनखे सम्झो था। कमु थी वेंदो, तूं बेफ़िक्र रह। हा, पर कमु थोरो जल्दी थियणु खपे, जीअं सोराब खे होश न अचे। बसि बेहोशीअ में ई मौत जी निंड सुम्हारे छॾियोसि, निंड। ईअं ई थींदो। पोइ मूंखे हाणे इजाज़त। तूं वञ, पैसनि जो बंदोबस्त कर। तमामु जल्द ख़ुशख़बरी ॿुधंदे सोडा खान, तमामु जल्द। मंजू, जंहिं कम लाइ मां आयो आहियां उहो कमु त उते ई रहियल आहे। ही आसान कम आहिनि। माल मेड़ींदो वञ ऐं कमु कंदो वञ। शहर में वञी सोराब खे मारणु ॾाढो ॾुखियो कमु आहे। इहो कमु मूं ते तूं छॾे ॾे। इहो कमु सुभाणे थी वेंदो। तूं सिर्फ़ दिलावर खान जी जांच कंदो रह, छो त मौत जो ॿियो नालो मज्जू आहे, मज्जू। ऐं मज्जू कंहिंखे माफ़ न कंदो।